मलीर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे गुलाम रब्बानी जोखियो चयो आहे त पुलिस मुंहिंजी धीअ खे साड़े मारींदड़नि खे बचाइण चाहे थी, इंसाफ़ फराहम कयो वञे। मलीर जे मूसा जोखियो ॻोठ में मुड़स तां साड़े क़त्ल कयल नारी हुमेरा जोखियो जे वालिद गुलाम रब्बानी जोखियो पीपल्स ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइजेशन जे चेयरमैन एहसान अली खोसो ऐं खलील चांडियो सां गॾिजी मलीर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 6 ॾींहं अॻु वली मोहम्मद जोखियो मुंहिंजी धीउ हुमेरा खे पेट्रोल हारे साड़े क़त्ल कयो आहे। हुन चयो त सिविल अस्पताल कराची ऐं मलीर पुलिस जी लापरवाही करे माहिर डॉक्टरनि सड़ी फौत थियल नारी हुमेरा जोखियो जो बग़ैर पोस्टमार्टम जे डेथ सर्टिफिकेट जारी करे छॾियो आहे। हुन चयो त हैरत जी ॻाल्हि इहा आहे त डॉक्टरनि नारी हुमेरा जो 90% जिस्म सड़ण बावजूद सर्टिफिकेट में मौत जो कारण सड़न बदिरां दिल जो दौरो ॼाणाए छॾियो आहे। हुन चयो त डॉक्टरनि पारां सर्टिफिकेट में नारीअ जे पीउ जे नाले वारी जाइ ते मुड़स खे पीउ ॼाणायो आहे, जेको अमल केस लोढ़ण जे बराबर आहे। जॾहिं त वाक़ियो शाह लतीफ थाणे जी हद में पेश आयो आहे, पर सिविल अस्पताल इंतजामिया सर्टिफिकेट में रज़ाकाबाद थाणो ॼाणायो आहे, जॾहिं त सॼे कराचीअ में रज़ाकाबाद नाले सां को बि थाणो मौजूद नाहे। हुन चयो त ख़बर नाहे त पुलिस कंहिंजे चवण ते पंहिंजी मर्ज़ीअ जी एफआईआर दाख़िल करे बिना पढ़ी ॿुधाइण जे कापीअ ते सही कराए छॾी हुई। उन मौके ते पीपल्स ह्यूमन राइट्स जे सरबराह एहसान अली खोसो चयो त सिहत खाते ऐं पुलिस जी नाअहली ख़िलाफ़ इंसानी हक़नि जी कमीशन खे नोटिस वठणु घुर्जे। हुन चयो त सिविल अस्पताल ऐं मलीर पुलिस जी नाअहली ख़िलाफ़ अदालत में वेंदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk